बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह अहकाफ रुकू नंबर 1। हामीम किताब जो लाहण ग़ालिब हिकमत वारे अल्लाह वटां आहे। न पैदा कयोसीं आसमाननि ऐं ज़मीन खे ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे मगर पूरी रिथ सां ऐं हिकु मुक़रर मुदत ताईं रहण लाइ। ऐं काफ़िर जंहिंखां ॾोॼारिया विया तंहिंखां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। खेनि चयो त ॾसियो त सही त अल्लाह खां सवाइ जिन खे सॾींदा आहियो तिन का बणावत बणाई आहे छा? मूंखे ॾेखारियो त ज़मीन जे शयुनि मंझां कहिड़ी शइ पैदा कई अथनि ऐं आसमाननि जे बणाइण में ऐं उन्हनि जी का भाइवारी साबित आहे छा? जेकॾहिं सचा आहियो त हिन खां अॻु आयल को बि किताब या का अमली सनद मूं वटि आणियो। ऐं उन्हनि खां वधीक गुमराह केरु आहे जेको अल्लाह धारा ॿिए अहिड़ी शइ खे सॾे जो क़यामत ताईं संदन सॾ खे न वरणाए ऐं उहे संदन सॾण खां ई बेख़बर आहिनि। ऐं जॾहिं क़यामत में माण्हू गॾु कबा तॾहिं उहे संदन वेरी हूंदा ऐं संदन पूॼा जा मुनकर हूंदा। ऐं जॾहिं असां जूं पधरियूं आयतूं खेनि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि तॾहिं उहे काफ़िर सची ॻाल्हि याने क़ुरान बनिस्बत जंहिं महिल वटनि आयो तंहिं महिल चवंदा आहिनि त हीउ पधिरो जादू आहे, बल्कि चवंदा आहिनि त उनखे पैगंबर ठाहियो आहे। खेनि चयो त जेकॾहिं उनखे पाण ठाहियो अथमि त अवीं अल्लाह खां छॾाइण वास्ते मूं लाइ कुझु करे नथा सघो। जेकी क़ुरान बाबति गुफ़्तगू कंदा आहियो सो अल्लाह चङी तरह ॼाणंदड़ आहे। मुंहिंजे ऐं अव्हां जे विच में ख़ुदा हक़ खे ज़ाहिर कंदड़ बसि आहे ऐं उहो बख़्शणहार महिरबान आहे। चयो त आउं पैगंबरनि मां को नओं आयल न आहियां ऐं नथो ॼाणा त मूंसां ऐं अव्हां सां दुनिया में छा कयो वेंदो। जेकी मूं ॾांहुं वही कयो वेंदो आहे तंहिंखां सवाइ ॿिए कंहिं ॻाल्हि जी ताबेदारी न कंदो आहियां ऐं आउं रुॻो पधिरो ॾेॼारींदड़ आहियां। खेनि चयो त ॾसियो त सही जेकॾहिं इहो क़ुरान अल्लाह वटां आयल आहे ऐं अवीं उनखे न मञियो ऐं बनी इसराइलनि मां हिकु शाहिद अहिड़े किताब ते शाहिदी ॾिनी हुजे पोइ उन्हे ईमान आंदो ऐं अव्हां मञण खां वॾाई कई त ज़रूरु ज़ालिम थींदव। बेशक अल्लाह ज़ालिमनि जी क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे।